अस्सलामुअलैकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हां इमरान मलिक शामिल कयूं था हिन वक्त जूं ख़बरूं। नाज़रीन, चुवट जमाली में सऊदी अरब जे सहकार सां हयात फाउंडेशन पारां मोकिलियल रमज़ान राशन जी रेवेन्यू अमले पारां कयल गलत विरासत ख़िलाफ़ सवें औरतुनि जो एहतिजाज। असांजो इहो मुतलाब आहे जीअं सामान ॿाहिरि कंहिं मिलियो असांखे मिलंदो, असीं रोटी खोलींदासीं, न त असीं हिते ई मरी खपी वेंदासीं। एतिरा गाॾियूं भरिजी आयूं सामान जूं, हे अलाए केॾा हुयो, असां कहिड़ो असां ॾोह कयो। नूर महमद खणी आयो, केरु बि खणी आयो, वॾनि पेटनि वारा खणी ईंदा आहिनि न, पोइ पंहिंजा पेट अॻ ई भरिया हींअर भरीनि पिया, पोइ ॿियनि रंधड़ियुनि ग़रीबनि ज़तीमनि ॾोह कयो। रोड कोन खोलींदासीं रोड, ॾिसां केरु थो रोड खोलण अचे। असीं रोज़ा ताईं असीं काहे में असीं पंहिंजा बच्चा नंढड़ा छॾे असीं ज़लील थी पिया। असांजो अर्ज़ु इहो आहे त भारत ते ॾियनि पिया, वॾनि माण्हुनि खे ॾियनि पिया, गाॾियूं भरीनि पिया, असां ग़रीब कंदा ॾींदा, असां ग़रीब वॾा पेट पिया भरीनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।